बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहिया आहियो HPS न्यूज़। घोटकी क्राइम सिंध अब्दुल ख़ालिक कोराई। घोटकी में दरगाह हुसैन शाह बुखारी जी दरबार के कुछ शिरपसंदनि बाहि ॾेई छॾी। दरबार जो तमामु घणो नुक़सानु पहुतो। उतां जे गादी नशीन साईं गुलाम अकबर शाह, हुसैन शाह, फ़कीर हुसैन शाह, इमदाद शाह, सादिक हुसैन शाह, सदुर फ़कीर ऐं दरगाह जा अक़ीदतमंद एहतजाज कंदे HPS न्यूज़ जे क्राइम रिपोर्टर सिंध खे ॿुधाईंदे चयो त एतिरी बदअमनी वधी वई आहे जो दरगाहूं बि महफ़ूज़ न आहिनि। असां इंतिज़ामिया खे अपील कयूं था त असांखे तहफ़ुज़ ऐं सिक्योरिटी फराहम कई वञे ऐं शिरकतनि जी तहक़ीक़ात करे कानून जी गिरफ़्त में आंदो वञे जीअं आईंदा अहिड़े क़िस्म जा वाक़िआ नमूदार न थियनि। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HPS न्यूज़। जीअं त कल्ह दरगाह हुसैन शाह बेहरमती थी आहे, इन जी असां हुकूमत खां मदद घुरूं था त असांखे तहफ़ुज़ मिलियो वञे। उहो करे थो त असांखे तहफ़ुज़ मिलियो वञे दरगाह खे, छो त कल्ह जेकी बेहरमती थी आहे असां इन जी मज़म्मत कयूं था। साईं हुसैन शाह बुखारी घोटकी शरीफ़ जी आहे साईं, हिते कल्ह वॾी बेहुरमती थी आहे। हिते साईं नाइंसाफ़ी थी आहे। दरगाह में साईं क़ुर शरीफ़ पिया आहिनि, दरगाह जा पिण साड़िया विया आहिनि साईं। नाइंसाफ़ी थी आहे, ज़ुल्म थी आहे। अॼुकल्ह असांजी दरगाहूं महफ़ूज़ न आहिनि। असांजी वज़ीर आला सिंध बिलावल भुट्टो ज़रदारी औक़ाफ़ खातो सिंध असांजी पुरज़ोर अपील आहे त असांजी ख़ुदारा दरगाह जी हिफ़ाज़त कई वञे। असांजा साईं गादी नशीन आहिनि, जेके असांजे मुआफ़िज़ आहिनि साईं, असांजा मुर्शिद बाबा आहिनि, इहे नाम महफ़ूज़ रहिया आहिनि साईं। असांजी सिंध गवर्नमेंट खां, पुलिस खां, SP खां, SHO साहिब खां, DIG IG साहिब खां, सुप्रीम कोर्ट जे सदर सां साईं अपील आहे ख़ुदारा असांजी दरगाह आहिनि मासूमनि जी दरगाहूं जेके आहिनि इन जो ख़ुदारा हिफ़ाज़त कई वञे। साईं गुनाहगार आहिनि, इहो बुज़दिलाणो कमु कयो आहे, इन खे सज़ा ॾियाई वञे।